उन लाड़ जो बुजुर्गा साईं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह। ये वली भी आए ऐं अजीम शायर भी। वो हिकिड़े माण्हू साईं खां पुछो, साईं असां ॿुधूं पिया त को अहिड़ो दौर ईंदो जंहिंमें 72 जमायतूं पैदा थींदियूं, टोटल वञी 73 थी। पोइ हाणे इन ॻाल्हि खे त मौलवी सम्झनि, मुफ्ती काज़ी सम्झनि त कहिड़ो हक़ ते आहे कहिड़ो न। असीं सादा माण्हू, असांखे का अहिड़ी कसोटी ॾियो, अहिड़ी पहचान ॾियो त असां बि त सुञाणूं त हक़ वारो टोलो कहिड़ो, हक़ वारी जमात कहिड़ी आहे। साईं फरमायो, अवां सादा सीधा आहियो, अवां खे अहिड़ी निशानी थो ॾियां जो तव्हां खे परेशानी सुञाणप में नथी। साईं फरमायो, कहिड़ो बि ज़मानो अची वञे आख़िरी, पर हक़ वारनि जी निशानी हूंदी, उहे सलात घड़ी घड़ी। इहा हक़ वारी जमात जी निशानी। साईं करीमन भी ये फरमायो त जेको माण्हू रोज मुंहिंजे मथां 70 सलातूं मोकिलींदो, क़यामत जे ॾींहुं ख़ुदा पाक उन जे लाइ 70 रहमत जा दरवाजा खोले छॾे। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ। कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह पाक फरमायो, मुझा महबूब याद फरमा वो जलसो। ही भी जलसो अदा से हाफिज़ जावेद अहमद वारन तंजीम अंजुमन बनाए पंहिंजे पस गर्दाई में मीलाद जे जलसन जी बहार आणे छॾी। मुझा महबूब याद फरमा वो जलसो जेको मां रब्बा जे मीलाद में मल्हायो। मालूम जो सब खां अग में मीलाद मुस्तफा जो प्रोग्राम रब करीम मल्हायो। उन जलसे में बुधन वारा सूमरा कोन हुआ, पंवर कोन हुआ, जिन्न मलाइका आम इंसान कोन हुआ। उन मीलाद वारे जलसे में साईं जो मीलाद शरीफ बुधन जे लाइ 1.25 लख नबी वेठा। 1.25 लख पैगंबर वेठा। बानी महफिल अल्लाह पाक जी जात हुई, सिदारत रहमतुल लिल आलमीन जी हुई। बुधन वारा सामईन किराम खुदा जा 1.25 लख नबी असगोरा। जलसे जो मौजू मीलाद मुस्तफा, जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तों तो मालूम जो जिक्र मुस्तफा मीलाद मुस्तफा जो जलसो करण
रब करीम जी सुन्नत सुभान अल्लाह। उनमें अची विहण जिक्र मुस्तफा जो ॿुधण खुदा जे पैगंबरनि जी सुन्नत। रब करीम बुनियाद रखियो ऐं नबियनि खां वाइदो वरितो त हीअं जीअं मूं अॼु जलसो कयो आहे इहे जेसि ताईं दुनिया में अवां हुजो इहे ई जलसा कजो। अवां जे जलसनि में जेके ॿुधण वारा हुजनि उन्हनि खां वरी अवां वाइदो वठिजो त असां नबी हुजूं या न हुजूं अवां इहो सिलसिलो जारी रखिजो। ॻोठ में शहर में घिटिन में आमिना जे लाल जो मीलाद हलाई था। हाणे कुछ अरसे खां मीलाद ते हेरन शामियाननि ते बच्चन ते कुछ माण्हुनि खे एतिराज़ उहे चवनि था त साईं करीमनि जो जहिड़े नमूने अवां मीलाद मल्हायो था इहो किथां साबित इएं त कई दौर में कोन ॾिनो। हज़रत अबू बकर खां वधीक अवां आशिक़ आहियो, हज़रत उमर खां वधीक आहियो, उस्मान गनी खां वधीक आहियो, मौला हैदर खां वधीक आहियो। ही तरीक़ो अवां किथां वरितो? घणे क़दुरु इहो एतिराज़ थींदो आहे अवां खे हिनजो जवाबु ॿुधाईंदो वञो। तव्हांजो डर की ओबारे में सुभाणे तोखे को रोड रस्ते सां रोके इहो सवाल न करे। असां सुन्नत जमात जो मौक़िफ़ छा आहे? असां चवंदा त वाकई हीअं असहाबनि सबर असीं मञूं था सहाबा किराम मीलाद मल्हायो वो सादगी सां। मीलाद शरीफ से हाफ़िज़ जावेद लफ्ज़ कुछ अरसे खां समझ अगे चवंदा हुआ उर्स यारी शरीफ उर्स अञा बि असांजे क़ौमनि में अबा उर्स सुमर उर्स पवर उर्स ख़ास कली यानी उर्स सां असांजे सिंध जे माण्हुनि खे एॾी मोहबत हुई पंहिंजे बच्चनि जा नाला बि मीलाद सां माना उर्स करे रखिया। अॼु इहो हूंदो हाणे अवां पंवर बिरादरी जो वॾो आलिम अजब मखदूमुल मखादिम सही मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी पाण ज़ात जा एडो वडो आलिम जो पंहिंजे मुर्शिद के सही अब्दुल कासिम नक्शबंदी के वुज़ू पे करायो सही मोहम्मद हाशिम तो जॾहिं वुज़ू में साईं मुर्शिद अब्दुल कासिम हथ धोता तो साईं हथ ते पानी ये बजे से अब्दुल कासिम सही मखदूम मोहम्मद हाशिम पानी रोके छॾियो
सही अबुल कासिम फरमायो छो से मोहम्मद हाशिम अर्ज कयो मुझो मुर्शिद है पर हिय हथ धोण सुन्नत जे खिलाफ सुन्नत तरीक़ो हथ ते हिय पड़ियो हेर नंबर से सही अबुल कासिम फरमायो मु मदीने वाले साईं के हिय वजू कंदे ॾिठो आहे मखदूम साहब फरमायो वो महबूबन जो खासो होंदो पर वजू जो सुन्नत तरीक़ो ही आहे हने वजू में गाल बोलने पे एड़ा आस्का सही अबुल कासिम क्यों पूरे मदीने वाले साईं से मिले अर्ज कयूं अल्लाह जा महबूब असां पानी हथन ते ही हारी दे वजू कंदे अवां खे ॾिठो आहे मोहम्मद हाशिम ठटवी तो चवे त तरीक़ो सुन्नत वारो ही हथ धोणा तव्हां छा फरमायो महबूबन फरमायो अबुल कासिम बेशक तो मूंखे वजू कंदे ही ॾिठो आहे पर सुन्नत तरीक़ो इहा जीअं मोहम्मद हाशिम पियो चवे बयान जे हाशमी में लिखे दो त कई ठटे जे बुजुर्ग ख्वाब ॾिठो पर बुजुर्ग कोन इहो ख्वाब साईं पाण ॾिठो लिक कयो साईं फरमाए तो मीलाद वारो महीनो उर्स पाक वारो महीनो 12 रबियुल अव्वल जी रात हुई मुझा प्यारा हाने त मीलाद आमन पर अगे मानू 12 रबियुल अव्वल जो उर्स कंदा उर्स जे ॾींहुं असां अगाए फलाने जे घरां चांवर आया हे सवियूं आयूं आहिनि सूजी आई आहे हे फलानी शइ आई आहे हलवो आयो आहे फलाने महबूबन करीमन जो उर्स मुबारक कयो आहे अगे इहो हूंदो साईं मोहम्मद हाशिम ठटवी तो लिखे त असांजे शहर में इहा सीज़न हुई मीलाद जी घरां घरां मानियूं पयूं अचनि शयूं पयूं अचनि उन राति मां हसनैन करीमैन जे नाने खे ख्वाब में ॾिठो ऐं मौक़ियो पाए अर्ज़ कयो साईं रबियुल अव्वल जो महीनो आहे अॼु ख़ासि 12 रबियुल अव्वल जी राति आहे असांजे लाड़ में सिंध में आशिक अवां जो उर्स कंदा आहिनि मीलाद कंदा आहिनि छा तव्हां इन में राज़ी आहियो या न मोहम्मद हाशिम ठटवी साईं करीमन फरमायो मोहम्मद हाशिम जेके असां मूं ख़ुशि असां उन्हनि मूं ख़ुशि जेके असां सां मोहब्बत कनि था असां उन्हनि सां मोहब्बत कयूं प्यारा मुसलमान भाइरो मालूम छो त उर्स मल्हाइण वारनि सां आमिना जो लाल ख़ुशि आहे